अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध धरती सूफ़िन बुज़ुर्गन ऐं अल्लाह पाक जे वलियनि जी धरती आहे, जिन मां हज़रत हाजी रावल शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह बि हिकु आहिनि। संदन मज़ार हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सोरमी सुहिणी ऐं बिहार जे शहर शहदादपुर में वाक़िअ आहे, जेका शहदादपुर खां हाला तरफ़ वेंदड़ रोड ते शहर खां तक़रीबन 8-10 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। शहदादपुर समेत सिंध जी कुंड कुड़िछ मां परे परे खां अक़ीदतमंद संदन मज़ार ते ज़ियारत करण ईंदा आहिनि। मौजूदा सदीअ जे हिन वलीअ अल्लाह जे बुज़ुर्ग जी मज़ार तमामु सादी, ख़ूबसूरत ऐं दिलकश ठहियलु आहे। मज़ार जे अंदरां ऐं ॿाहिरां ॾींहों ॾींहुं भर पासे जे चङनि माण्हुनि तरफ़ां थोरो घणो तरक़ियाती कमु थींदो रहंदो आहे। हज़रत हाजी रावल शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते पहुची दिलि खे सुकून मिलंदो आहे। दरगाह में रोज़े खां अलावा हिकु पुराणे दौर जी नंढड़ो कुॿो ठहियलु आहे, जिन जी मालूमात असां न वठी सघियासीं। उन खां अलावा संदन अङण ते हिकु मस्जिद पिणु मौजूदु आहे। उन खां अलावा हिते हैरत अंगेज़ ऐं हिकु ख़ुसूसियात इहा बि आहे त मोर पखी हिते हज़रत हाजी रावल शाह जे क़ब्रस्तान में पिणु ॾिसण में ईंदा आहिनि, जेके निहायत दिलकश ऐं ख़ूबसूरत हूंदा आहिनि। दोस्तों, हिन नंढड़ी डॉक्यूमेंट्री जे बारे में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।